ते हिकिड़ो ॾींहुं उहो आयो मुंहिंजा भेण जॾहिं चओ तरफ़ हूंदा हो इंसानियत जे मथां ज़ुल्म हो ग़रीब जो झुगो सलामत कोन हो ग़रीबनि जो इस्तेहसाल पे थियो ख़ुदा जी मखलूक अल्लाह खां गाफ़िल थी वई हुई उन वक़्तु हिकु मर्द कामिल मर्द मुजाहिद मर्द हक़ हुज़ूर शहंशाह सरताज सूफिया साहिब शहीद शाह इनायतुल्लाह ज़हूर पज़ीर ऐं उन शहंशाह अल्लाह सां नाते ॻंढण जो पैगाम ॾिनो इंसाननि खे इंसाननि सां हलण जो सलूक सेखारियो इंसाननि खे इंसाननि ते रहम करणु सेखारियो इंसाननि खे इंसाननि सां भाईचारे करण जो सबक़ ॾिनो जंहिं वक़्तु इहा तबलीग ऐं संदनि इहा तरबियत आम थी वॾेरो कावड़जी पियो कामोड़ो कावड़जी पियो पीर कावड़जी पियो मुल्लो कावड़जी पियो जेके बि इस्तेहसाली कुवतूं हुयूं जिन इंसाननि खे अल्लाह खां दूर रखी ज़ुल्म पे कयो उहे सभई कुवतूं हज़रत साहिब शहीदनि जे ख़िलाफ़ थी बीठियूं छाकाणि जो हज़रत साहिब शहीद हिकु ग़रीब खे भाकुर पाईंदा हिकु मुफ़लिस खे सीने सां लॻाईंदा हिकु सताइण जो साथ ॾींदा मुहताज जो सहारो हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उहो मुंहिंजो रहनुमा मुंहिंजो हादी मुंहिंजो रहबर जंहिं असांजे सरज़मीन सिंध खे पंहिंजे खून सां सरसब्ज़ करे हुसैनी रीत करबला क़ाइम कई सिंध जी दुनिया जी मुकमिल तारीख़ जो इंसाननि जो हैवाननि जो न इंसाननि जो मुकमिल इन शइ ते इत्तफ़ाक़ आहे त इहो मर्द मुजाहिद हो जंहिं इंसान ज़ात खे नजात ॾियण जे ख़ातिर भुलियल भिटियल इंसाननि खे अल्लाह जे रस्ते ॾेखारण ख़ातिर पंहिंजो सिर नेज़े ते खड़ायो नारे तकबीर नारे रिसालत पंहिंजो सिर नेज़े ते खड़ायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नेज़े ते सिर हिकिड़ो हुसैन जो ॻाल्हायो ॿियो नेज़े ते सिर मुंहिंजे मुशर शाह शहीद ॻाल्हायो जंहिं वहदानियत जी इस्बात कई जंहिं ॾेखारियो त मर्द मरण खां पोइ उथण खां पोइ बि कोन थो मरे उहो सदा हयात आहे सदा जीअरो आहे सदा हुनखे ज़िंदगी आहे मुंहिंजा दोस्तो इन पैगाम जिन इन पैगाम खे न सम्झो उन्हनि मुखातमत करे मुखालफ़त करे इन सिंध जे सरज़मीन खे शहीदनि जे खून सां आलो करे पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उहो खून सां पोखियल वण उहो पौधो जंहिंखे साहिबनि शहीदनि जे खून सरसब्ज़ कयो ऐं उहो ॾीओ जेको साहिबनि शहीदनि रोशन फरमायो हज़रत मीर साईं जामला शाह जन फरमायो त दोस्तो ही त ॾीए तां फुल्लो लथो दोस्तो ही त ॾीए तां फुल्लो लथो आहे रोशनाई त ॾीओ हाणे कंदो ऐं उन रोशनाईअ जी किरण जंहिंमें असां वेठा आहियूं उन रोशनाईअ जी हिकु चमक आहे जंहिंमें असां पाण में गॾु वेठा आहियूं मुंहिंजा दोस्तो उन संदसि पैगाम खे उन संदसि ॾिनल शयुनि खे ज़िंदा रखण जे वास्ते जेके बि संदसि मसइले ते सजावत थींदा हुआ
उहे सरकार सब साहिब पैरे उन्हनि सभिनी इंसान का खे पान मिलायो असां सूफिन जे दस्तरखाने ते हिंदू वेठो आहे मुसलमान वेठो जिस्म हर तरह रहंदो रखियो पर मुंहिंजा दोस्तो जिस्म में सब गॾिजी इहो सबक़ सूफिन जे सरकार शहंशाह थींदा आया हज़रत मुर्शिद शाह कंदर दाता थी आयो जंहिं सां शहीदनि जे पैगाम खे ज़िंदगी जावेद करे ऐं या के प्यार सचारे सिंह मेरा पुराना साईं आया जिन सारे पैगाम के जिंदा कंदा आया हज़रत साईं सनन खलीफा सनन खुदा में साईं सादिक शाह पैदा थियो साईं लखन शाह पैदा थियो रोहन पैदा थियो बेदिल पैदा थियो जेके भी सूफिन जा चश्मा आहिनि उन्हनि जी दरिया झोक आहे जेके भी सूफिन जा चश्मा आहिनि उन्हनि जो दरिया बड़ा झोक आहे ऐं सभिनी खे ज़ाहिर में बातिन में झोक खां ई नसीब फैज़ नसीब थियो आहे त मुंहिंजा दोस्त इन सिलसिले खे इन कईअ खे कायम रखण जी ख़ातिर मुंहिंजो मुर्शिद शहंशाह हादी अब्दुल सत्तार बि आयो मुंहिंजा दोस्तो उन्हीअ सत्तार जो पैगाम उन्हीअ शाह कलंदर जो पैगाम मुर्शिद शाह शहीद जो पैगाम इहो मुंहिंजा दोस्तो मन नमी गोयम के दुनिया जुदाबाश बहरहाल एक बाशी बा खुदाबाश ए मुंहिंजा सजणो मां अव्हांखे नथो चवां पियो तव्हां को दुनिया खां जुदा थियो पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जंहिं हाल में भी रहो खुदा सां गॾु रहो इहो पैगाम ॾिनऊं त अल्लाह न विसारियो अॼु दुनिया वॾे फितने में मुब्तला थी वई आहे बचंदा उहे बाहिन खां जेके हूंदा फाज फतर जा यार जिन जे सीने में अल्लाह हूंदो अल्लाह उन्हीअ जो मुहाफ़िज़ आहे उन्हीअ खे तकलीफ़ ईंदी लोॾो ईंदो पुॼंदो न अल्लाह 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 जो पैगाम ॾिनो ऐं उन्हीअ सां गॾोगॾु पाण में रवादारी इंसानियत रहम दिलीअ जी पारा पचण हसद जी ॿेड़ी ॿोड़ ये सब सबक सूफी ॾिना ऐं उन्हीअ पैगाम खे अहया करण जे वास्ते शाह कलंदर दाता पीर खां पोइ मुंहिंजो सुहिणो शहंशाह अब्दुल सत्तार आहे जंहिंजे यादि में असां हिते वेठा आहियूं ही दिहाड़ो ही मजलिसूं मुंहिंजे हादी शहंशाह अब्दुल सत्तार जी यादि में मल्हायूं था ऐं उन्हीअ यादि जो पैगाम आहे अल्लाह उन्हीअ यादि जो पैगाम आहे इंसानियत उन्हीअ यादि जो पैगाम आहे मोहब्बत 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 मुंहिंजा अज़ीज़ सजणो साहिबनि मुंहिंजे मुर्शिद शहंशाह हादी जे परवाज़ करण खां पोइ हिकिड़ी महबूब सुहिणी सूरत जेका उन मसनत ते आई मुंहिंजो रहनुमा मुंहिंजो हादी जंहिं मूंखे उथणु सेखारियो जंहिं मूंखे ॻाल्हाइणु सेखारियो जंहिं मूंखे वेहणु सेखारियो उहो हुज़ूर शहंशाह गौस मोहम्मद साईं साहिब इरशाद अब्बास रहमतुल्लाह उन्हीअ बि इहो पैगाम ॾिनो 12 साल मां संदन हुज़ूर में ख़ादिम थी रहियो ऐं संदन ज़िंदगीअ जी रहणी संदन ज़िंदगीअ जी कहाणी इहा हुई त अल्लाह खे न विसारियो पाण में मोहब्बत कयो इंसानियत सां हलो ज़ुल्म न कयो फितना न कयो का बि अहिड़ी ॻाल्हि न कयो जंहिंमें इंसान ज़ात रंजिजी पए अजायो दोस्तो कंहिंखे न रंजायो ऐं इहो ई पैगाम हो मोहब्बत जो जेको मुंहिंजे हादी सुहिणे शहंशाह इरशाद अब्बास मां जे तो
कुरान पाक जी हिकिड़ी थोड़ी आयत पढ़ी आहे जंहिंजो मक़सदु आहे त तव्हां नेकिन खे तेसि ताईं पहुची न सघंदव जेसि ताईं उहा शइ जंहिंखे तव्हां चाहियो था क़ुर्बान न कंदव। उहा शइ जंहिंखे तव्हां चाहियो था क़ुर्बान न कंदव तेसि ताईं तव्हां नेकिन खे पहुची न सघंदव। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी कुर्बत, अल्लाह जी वेझराई, अल्लाह जी इस्बात तव्हां खां क़ुर्बानी थी घुरे। उहा क़ुर्बानी उहा जंहिं शइ खे तव्हां पसंदि था कयो, जंहिं शइ खे तव्हां चाहियो था, तव्हां पंहिंजो वक़्तु चीराए आयो, इहा बि तव्हांजी क़ुर्बानी आहे। तव्हां पंहिंजियूं शयूं जिन सां तव्हांजी मुहबत आहे, जेकॾहिं राह ख़ुदा में तव्हां ख़र्च कंदव त अल्लाह जी ज़ात तव्हां ते राज़ी थींदी ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजो कुर्ब में शामिल कंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन्हीअ पैगाम ऐं इन्हीअ सिलसिले खे हलाइण मालिक जो कमु आहे। उहो मालिक पाण थो हलाए, ख़िदमत जेका आहे उहा पंहिंजनि खां पाण वठे थो पियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो असांजे दरगाह जो सिलसिलो जेको 350 वरनि थो अचे पियो, अॼु बि उहो साॻियो ई सिलसिलो आहे, साॻियो ई दस्तूर आहे, साॻी मुहबत आहे, साॻी उल्फत आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउरो, अज़ीज़ दोस्तो, हिन असांजे गॾिजाणनि जो मूल मक़सदु हिकिड़ो ई आहे जेको मां अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो, उहो आहे पाण में मुहबत पैदा कयो, नफ़रत कढो, दुई कढो, फितना कढो, ख़ुदा खे पंहिंजो कयो त तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा। मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु, उन्हीअ सिलसिले जो रहनुमा, मुंहिंजो हादी, मुंहिंजो महदी साहिब करीम सुहिणो साईं हुज़ूर शहंशाह अताउल्लाह साहिब जन मौजूद आहिनि, हक़ मौजूद ऐं संदनि इहो ई पैगाम आहे त दोस्तो, अल्लाह खे न विसारियो, अल्लाह सां मुहबत रखो, पाण में दिलनि मंझां नफ़रत कढी छॾियो, हिक ॿिए सां वेझराई कयो, अदावतूं कुदूरतूं कढी छॾियो, कंहिंखे ज़ुल्म न कयो, कंहिंखे ज़ुल्म न कयो, मुहबत कयो, मुहबत कयो, मुहबत कयो। इहो ई सूफ़ीअ जो पैगाम आहे। इस्बात कयो, मुहबत कयो ऐं उन पैगाम जो अहया कंदड़ अॼु असांजो शहंशाह सूफ़ी सरताज अता अल्लाह असां वटि मौजूद आहे, हक़ मौजूद।